वरी वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त सिंध हुकूमत ते घणी तनक़ीद थींदी आहे। असां उन जा आदी थी विया आहियूं। सिंध हुकूमत ते तनक़ीद पोयां बुग़्ज़ आहे। असांखे वफ़ाक़ खां शिकायत आहे, हू जेको ॿियनि सूबनि खे ॾेई रहियो आहे उन जो चोथों हिसो सिंध खे बि ॾिए। वरी वज़ीर मुराद अली शाह कराची में सऊदाबाद चौरंगी खां थधो डेम ताईं रोड जो इफ़्तिताह करे छॾियो। इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे वरी वज़ीर चयो त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायत ते प्रोजेक्ट जो इफ़्तिताह कयो। वरी वज़ीर चयो त हीउ मनसूबो 1.2 अरब रुपयनि जी लागत सां मुकमल थियो। इहो मनसूबो वर्ल्ड बैंक जी साहकार सां मुकमल कयो वियो आहे। हुन चयो त सिंध हुकूमत ते तनक़ीद कई वई त इहा कुझु बि नथी करे। सिंध हुकूमत ते थींदड़ तनक़ीद पोयां बुग़्ज़ शामिल आहे। हुन चयो त पीपल्स पार्टी ख़िदमत में सभिनी खां अॻियां आहे। असां अमली कमु करे रहिया आहियूं। यकीनी बणायो पियो वञे त हितां जी आबादी प्रोजेक्ट जो पंहिंजे घर जीअं ख़्यालु रखंदी। हुन चयो त इल्ज़ाम हयो वेंदो आहे त असां पंहिंजनि खे ज़मीन ॾींदा आहियूं। कोरंगी में असांजो हिकु बि MNA या MPA कोन्हे। हुन चयो त हिकु फुड़ो बरसाति जो जमा थी वञे त मीडिया मथां खां ड्रोन कैमरा खणी ॾेखारींदो आहे। शायदि इहा उन जी मजबूरी हुजे। मलीर जा दोस्त मूंखां नाराज़ थींदा आहिनि त इहे मनसूबा कोरंगी में वधीक आहिनि। आउं चवंदो आहियां कोरंगी बि असांजी आहे। हुन चयो त इब्राहिम हैदरी में हिकु कॉलोनी ठाहे रहिया आहियूं। कराची में हिन वक़्तु 1000 अरब रुपयनि जा मनसूबा हली रहिया आहिनि। माण्हू चवनि था तव्हां कराची खे एतिरा अरब ॾेई छॾिया। असां फंड ॾिना आहिनि त को अहसान नाहे कयो। हुन चयो त कराची खे लिवेबल सिटी ठाहिणो आहे, जंहिं लाइ असां गैर मुल्की फंडिंग बि वठी रहिया आहियूं। इन में ट्रांसपोर्ट जा मनसूबा बि शामिल आहिनि। उन मौक़े ते इतलात वारे सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाहीन ॿियनि बि ख़िताब कयो।